दिल जी धड़कन जी बुधी संग जी धूल छीना समुंदर इश्क जो है तू लहर बरजी खुलिया दिल जी धड़कन जी बुधिया संग मोहे जी धूल छीना जी मिलन को यूं असांजो जी मिलन को यूं असांजो मां बोॾां तू बोली दिल जी धड़कन जी बुधी संग मोहे जी तूल छीहा जीअं उहे बि छा ॾींहं हुआ मज़ो त अहिड़ो पिया मणंदो भई ॼणा बिल्कुलु मुंहिंजे लॻोलॻि पासे वारो कमरो अथनि सभु पिया ॿुधण अचे वाह चई कयो छा भई ॿुधायो त सही पर एतिरो मतिलबु शांति को न सम्झो ॾाढा सीरियस ॾिसण ईंदा अथव पर मज़ो ॾिसो नंढपण में जवानी में छा छा कयो अथऊं हीअं बि चवंदा आहिनि हालांकि भाऊ रिकॉर्ड करे पाण ते ई रखजे घर न ये लाइव हले तो YouTube ते चङा ईअं मतिलबु अंदाज़ हूंदा असां कांच कंहिंजो त भॻो हूंदोसीं कांच कंहिंजो त भॻो हूंदोसीं खेल जो वरितो मज़ो हूंदोसीं वाह ऐं रांद लिक छिप जे बहाने हुनखे रांद लिक छिप जे बहाने हुनखे चोर अखड़ियुनि सां ॾिठो हूंदोसीं थोड़ा वॾा थिया हुआ स्कूल खां कॉलेज में पहुता न हिकु एक ॻाल्हि यादि मां। आहे। न न अॻियां त ई वेठा ॿुधाइनि अॻियां तव्हांजी ॻाल्हि बाक़ी आहे जीअं लिपस्टिक दाग लॻो कॉलर ते लिपस्टिक दाग लॻो कॉलर ते साफ़ चुपचाप कयो हूंदोसीं Oh my god. राजेश सर चयूंसि डायरेक्टर आहे ध्यान ॾिजो जेका हक़ीक़त आहे साईं तव्हांजी आवाज़ वैल्यू रखंदा इनमें पैसा कटे छॾिजो कूड़ ॻाल्हायां त सच पेश कयो पैसा कटे छॾिजो कूड़ ॻाल्हायां त कल कूड़ साबित करे राजेश भाई चऊं भाई तूं छा सुरेंद्र यार तूं रहण ॾे मुंहिंजो त हाल उन खां वधीक बुरो आहे छा ॻाल्हि थो करी तूं एॾी वॾी पोस्ट ते तव्हां ईअं हूअं ही हू तव्हां एतिरा सुठा इहो ही चई यार इहो तो क्लियर सब ईंदो बियो तो सही चई बाबा हाल बेहाल ॾिसी मूंसां त अहिड़ो थियो अथई की हुनजो हाल बेहाल हो हाल बेहाल ॾिसी हुनजो पोइ टहक यारनि सां हयो हूंदोसीं ऐं रोज़ शाइरी जी महफ़िल में त वेठा ई हूंदा आहिनि असांजे जहिड़नि दीवाननि सां त शाइरो ख़ूब ॼमी महफ़िल शाइरो ख़ूब ॼमी महफ़िल शहर ते दाद ॾिनो हूंदोसीं पर आख़िरी में आसमां रात सॼी सोचे पियो आसमां रात सॼी सोचे पियो चंड तन्हा बि ॾिठो हूंदोसीं चंड तन्हा बि ॾिठो वाह वाह बाबा चयो खिलो त छुटको हा वो आराम में हुनजी कहाणी ॿ नौजवान ॿार हुया छोकिरा उन्हनि खे इर्स लॻो की काॾे घुमण वञूं हाणे घर वारा छुटी त ॾींदा कोन त काॾे कयूं बाबा खे चवंदासीं त छा चवंदासीं चयूंसि जनवरी जो महीनो चयूं की भई असां हरिद्वार था घुमण वञूं बाबा चईसि हरिद्वार वेंदव ख़र्च त ॾाढो थींदो चईसि पोइ छा हिकिड़े चईसि ठीकु आहे वञूं ॿई ॼणा वञूं हाणे हुन टाइम ते ॾाढी थधि हुई त बाबा चईसि की सवड़ खणी वञिजो तंहिं टाइम ते सवड़ूं हलंदियूं त ॿिन्ही मां हिकु त मञईसि हिकिड़े सवड़ खणी सवड़ पहिरें सवड़ हलंदियूं हुयूं न त सवड़ खणी हुन हिकिड़े ते सवड़ खई चयूं हिकु ई ॿई ॼणा हुन में हिक में सुम्ही पवंदासीं हलिया ट्रेन में रिजर्वेशन थींदी कोन्हे हुन टाइम ते मिड़ई धके मुके में चढ़िया हाणे स्टेशन ते लथा थधि पई पइनि सवड़ लाइन कोन पिया जीअं तीअं धर्मशाला में रहिया
सुबुह जो हाणे चयूं की सुबुह जो उथंदासीं सवेल ऐं हरिद्वार जी गंगा नदी माता गंगा नदीअ में सनानु कंदासीं। हाणे सुबुह जो हू हुनखे उथारे ॿई उथनि कोन, जीअं तीअं उथिया। ॾाढी थधि थी पए, हाणे थधि थी पए त उथी करे ॿाहिरि विया, पर हुननि खे थधि पई लॻे त हू सवड़ गॾु खणी विया की असां सवड़ खणी करे वेही रहंदासीं। हाणे पाणीअ जी नियारिन जीअं तीअं उते पहुता थधि में, पाणीअ जी नियारिन, हो चए तूं सनानु कर, हो चए तूं सनानु कर। हिकिड़े चई जेको सवड़ न खणी आयो हुन चयईंसि ठीकु आहे मां ईअं थो कयां, मां थोरो छंडो हणी ॾिसां थो, आंगूठो थोरो लॻाए करे ॾिसां थो या थोरो हथु लॻाए ॾिसां थो। त हुन जीअं तीअं हथु विधो, चई न न बाबा ॾाढो थधो आहे। चईंसि पोइ छा कयूं? चई बाबा सवड़ ॾिनी आहे न, हीअ सवड़ सिधो अथसि असांखे मारी न यार। बाबो घर वेंदासीं चपाटो हणंदो, चवंदो हीअ सवड़ विञाए आया आहियो, एॾी ॻरी थी वेंदी खणी कीअं वेंदासीं, सुकंदी कोन। पोइ छा कयूं? चई हाणे घर वेंदासीं त चवंदा त सही हरिद्वार विया आहियो, गंगा नदी में सनानु न कयो अथव त कीअं? त चईसि हाणे छा कयूं? चई हिकु कमु था कयूं, हिन ठिकरीअ खे सनानु था करायूं। ठिकरीअ खे सनानु करायूं 7 दफ़ा। दादा चयईसि मुंहिंजी टुबी ॾिजांइ, मुंहिंजे बाबे जी ॾिजांइ, मुंहिंजी अम्मा जी ॾिजांइ, तुंहिंजी ॾिजांइ, तुंहिंजी माउ जी ॾिजांइ, सभिनी जी टुबी यादि ॾियारीसि। हुन ठिकरीअ खे सनानु करायूंसि। ठिकरी कढियूं ॿाहिरि। चई हाणे छा कयूं? ठिकरी खे त सनानु कयो, हाणे ठिकरी सनानु मुंहुं सनानु, ठिकरी सनानु मुंहुं सनानु, ठिकरी सनानु मुंहुं सनानु। हाणे बाबा खे वञी करे ॿुधायूं की बाबा पुछईं की भई छा करिया? चई असां सनानु करियासीं। चई कीअं कयव? चई पहिरियों ठिकरी सनानु करासीं, पोइ ठिकरीअ जो सनानु असां कयोसीं, ऐं हाणे त बाबा बि चईंसि तो सनानु मुंहुं सनानु, तो सनानु मुंहुं सनानु। मासी हिकु ॾींहुं छा थियो की कंग खे दिलि थी की मां भत खां, त उहो मासी वटि वञे थो ऐं मासी खे चए थो मासी मासी मूंखे भत रधे ॾे, मां कोसा कोसा ढुक भरियां। तो मासी चए थी अरे वाह पुट, वाह मुंहिंजा प्यारा पुट, हा छो न ठाहे ॾींदमि तोखे, मां ठाहे थी ॾियां, पर मूं वटि न कुनड़ी न आहे। हीअं कर तूं कुनड़ी वठी अच। त उहो वञे थो कुंभर वटि। कुंभर वटि वञे थो, उहो हुनखे चए थो कुंभर कुंभर मूंखे कुनड़ी ॾे, कुनड़ी मां मासी ॾियां, मासी मूंखे भत रधे ॾे, मां कोसा कोसा ढुक भरियां। त कुंभर चए थो ठीकु आहे कुनड़ी त मां ॾियां, पर मूं वटि मिटी कान्हे, हीअं कर तूं मिटी खणी अच, पोइ मां तोखे कुनड़ी ठाहे थो ॾियां। पोइ वञे थो खॾ वटि। त खॾ खे चए थो खॾ खॾ मूंखे मिटी ॾे, मिटी मां कुंभर ॾियां, कुंभर मूंखे कुनड़ी ॾे, कुनड़ी मां मासी ॾियां, मासी मूंखे भत रधे ॾे, मां कोसा कोसा ढुक भरियां। पोइ खॾ हुनखे मिटी त ॾे सघे थो, पर हुनखे उहो चए थो की लोह त आहे न, कीअं खोटंदे कीअं? त उहो चए थो की कुझु खणी आ त खोट मां ॾियां थी। खॾ हुनखे चए थो। त पोइ उहो वञे थो लोहार वटि। पोइ लोहार वटि वञे थो, लोहार खे चए थो लोहार 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 मूंखे लोहो ॾे। लोहार वञे थो लोहो खणण। लोहार लोहार लोहो ॾे, लोहो मां खॾ ॾियां, खॾ मूंखे मिटी ॾे, मिटी मां कुंभर ॾियां, कुंभर मूंखे कुनड़ी ॾे, कुनड़ी मां मासी ॾियां, मासी मूंखे भत रधे ॾे, मां कोसा कोसा ढुक भरियां। त उहा लोहार चए थो ठीकु आहे, पर मूं वटि आहे न, ठाहिणो पवंदो, त ईअं कर काठियूं वठी अच। उहो वञे थो काठियर वटि। पोइ काठियर खे चए थो काठियर काठियर मूंखे काठी ॾे। तव्हां सभिनि खे हाणे ख़बर आहे की छा छा चइणो आहे, त सभई मूंसां गॾु चओ काठियर काठियर काठी ॾे, काठी मां लोहा ॾियां, लोहार मूंखे लोहो ॾे, लोहो मां खॾ ॾियां, खॾ मूंखे मिटी ॾे, मिटी मां कुंभर ॾियां, कुंभर मूंखे कुनड़ी ॾे, कुनड़ी मां मासीअ ॾियां, मासी मूंखे भत रधे ॾे, मां कोसा कोसा ढुक भरियां। त उहो वञे थो खणण। चङी देर थी वई, चङी देर थी वई, उहो मोटियो ई कोन। मासी जो वेठी हुनजो रस्तो ॾिसे पई कि अञा एतिरी देर थी वई आहे, मुंहिंजो कंग आयो ई न, अलाए छा थियो। त हुनखे ख़बर त हुई कि कुंभर वटि वियो आहे।
पोइ हूअ कुंभर वटि वञे थी हुनजी पुछा करण की भई पुछा न करण की आख़िर हूअ आहे किथे। हूअ वञे थी कुंभर वटि ऐं चए थी कुंभर कुंभर को कंग ॾिठई कंग जो रंग ॾिठई मुंहुं मोड़ींदो मुछूं मोड़ींदो हो मुंहिंजो कंग नेरानो। त उहो चए थो की हा मासी आयो ज़रूरु हो मूं वटि तुंहिंजो कंग, पर मूं हुन कुनड़ी मूंखां घुरी हुई ऐं छा हुनखे हुते मां मोकिलियो त हूअ वञे थी खॾ वटि। पोइ खॾ वटि वञी करे हूअ सेम ॻाल्हि थी चए खॾ खॾ को कंग ॾिठई कंग जो रंग ॾिठई मुंहुं मोड़ींदो मुछूं मोड़ींदो हो मुंहिंजो कंग नेरानो। खॾ बि चए थो हा हा मासी आयो मूं वटि, पर छा ॻाल्हि आहे की कीअं मतिलबु हुनखे मिटी खपंदी हुई पर मां ॾियां कीअं, लोहो ई न हुयो। उहो लोहार ते थी वञे, हूअ हुनखे मोकिले थो लोहार में, पोइ लोहार थो वञे त पोइ वरी लोहार सां पुछे थी लोहार लोहार को कंग ॾिठई कंग जो रंग ॾिठई मुंहुं मोड़ींदो मुछूं मोड़ींदो हो मुंहिंजो कंग नेरानो। लोहार बि उहे साॻी ॻाल्हि थो चए की हा मासी आयो हो मां हुनखे काठियर वटि मोकिलियो आहे न। वो काठियर वटि वञे थी काठियर काठियर को कंग ॾिठई लास्ट आहे कंग जो रंग ॾिठई मुंहुं मोड़ींदो मुछूं मोड़ींदो हो मुंहिंजो कंग नेरानो। त उहो चए थो की हा हा मासी आयो वे तूं हिते आराम कर अचे थो इजो अचे थो। उहो वेह थी अधु कलाक मुनो कलाक थी थो वञे। उहो चए थो मासी तोखे त बुख लॻी हूंदी तूं कुझु त खा, त हुनखे कुझु खाराए थो। पोइ बि चङी देरि खां पोइ उहो आयो ई न कंग, अलाए किथे रहिजी वियो मुंहिंजो कंग, भई अचे ई नथो, तो किथे मोकिलियो आहे भई मूंखे ॿुधाए त सही। मतलब मासी मां मोकिलियो तो मोकिलियो मूं वटि, हाणे जेको खाधो हो तुंहिंजो कंग ई तो हुयो। चाहे मुंहिंजा लाल प्यारा ॻाल्हि सची शाए मुंहिंजा लाल प्यारा गोपियों ते जिਉਂदा ॾियनि रोज प्यारा गोपियों ते जिਉਂदा ॾियनि रोज प्यारा रोज प्यारा रोज प्यारा रोज प्यारा रोज प्यारा। अम्मा निंगर ते जो डिंगो आए जंहिं ब्रिज सॼो वाहिलाए अम्मा निंगर ते जो डिंगो आए जंहिं ब्रिज सॼो वाहिलाए कंहिंजियूं मटकियूं भनी कंहिंजा कपिड़ा खणी कंहिंजियूं मटकियूं भनी कंहिंजा कपिड़ा खणी अची जमुना किनारे कर खेल नियारा अची जमुना किनारे कर खेल नियारा खेल नियारा खेल नियारा खेल नियारा खेल नियारा। ॻाल्हि सची शाए मुंहिंजा लाल प्यारा ॻाल्हि सची शाए मुंहिंजा कृष्ण प्यारा गोपियों ते जिउँदा ॾियनि रोज प्यारा गोपियों ते जिउँदा ॾियनि रोज प्यारा रोज प्यारा रोज प्यारा। अम्मा गोपियूं कूड़ियूं ॾाढियूं आहिनि मुते कूड़ा थी कलंक लॻाइनि अम्मा गोपियूं कूड़ियूं ॾाढियूं आहिनि मुते कूड़ा थी कलंक लॻाइनि नकी शिको लाथो नकी मक्खण खाधो नकी शिको लाथो नकी मक्खण खाधो इहे कूड़ियूं कूड़ियुनि जा कम नियारा इहे कूड़ियूं कूड़ियुनि जा कम नियारा कम नियारा यानी बिना माइक के ही भेजता कम नियारा कम नियारा